दरिया खान मरी में सुनी राब्ता काउंसिल ऐं हैदर करार यूनिट दरिया खान मरी पारां हुर्मत कुरान पाक रैली मदरसा कासिमुल उलूम खां कारी मोहम्मद यासीन राजपूत, कारी अब्दुल हलीम खासकेली, हाफिज न्याज हुसैन, हाफिज माजिद खासकेली, कारी इम्तियाज कादरी, नासिर मलिक, इरफान मलिक, इंतजार मलिक जी अगवानी में कढ़ी वई रैली में शहरन तोड़े इलाइके वासिन वॾे तादाद में शिरकत कई। हुर्मत कुरान पाक रैली नुसरत वाह मोरी मेन बाजार चांदनी चौक खां थींदे बस स्टॉप ते पहुती जुड़ेद रैली में शरीक अवाम स्वीडन हुकूमत खिलाफ सख्त नारेबाजी कई। इन मौके ते रैली के कारी मोहम्मद यासीन, मौलाना अब्दुल अहद फुल, मोहम्मद अहमद हनफी खिताब कंदे चयो त कुरान पाक जी हिफ़ाज़त करण घुर्जे। स्वीडन में पुलिस की निगरानी में कुरान पाक की बेहुरमती करण की सख्त मज़म्मत कंदे घुर था कयूं त फौरी तौर ते मुलविस माण्हुनि खे सख्त सज़ा ॾिनी वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।